जी बिल्कुल हिन वक्त असीं मौजूद आहियूं शिकारपुर में जेको आहे अॼु सुबुह सवेर हिकिड़ो मंचर शाह ते जेको आहे पुलिस कार्रवाई कई जंहिंमें पुलिस मथां हथियारबंदनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया जंहिंमें DSP पारस बखराणी ऐं संदसि मुड़ुसु DSP ज़हूर अहमद सूमरो ऐं हिकु पुलिस एहलकार ऐं हिकु रेंजर एहलकार जेको आहे ज़ख़्मी थी पिया। जंहिंखां पोइ SSP शिकारपुर शादिब चाचड़ पुलिस नफ़री ऐं रेंजर नफ़री साण करे जेको आहे हिते मंछर वारे इलाइक़े में पहुतो। मंछर शाह वारे इलाइक़े में कड़ो चाढ़े जेको आहे हुन ऑपरेशन शुरू करे ॾिनी। ऑपरेशन में जेको आहे तव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु ताईं जेको आहे 8 खां वधीक जेके आहिनि उहे ॾोहारी जेके मारण जी पुलिस दावा कई आहे जंहिंमें अवेज़ शेख, यासीन शेख, आसिफ शेख, कुराड़ो शेख, शहज़ाद शेख, शहमूर शेख, इमदाद शेख, साजिद शेख समेत जेका 8 जेके ॾोहारी आहिनि उहे मारिया विया आहिनि। जंहिंखां पोइ पुलिस जो जेको उहो कड़ो अञा ताईं बरक़रार आहे ऐं जेको DSP पारस बखराणी ऐं DSP ज़हूर सूमरे खे जेको सखर जे जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जिते हुननि जी पिणु हालत जेको आहे उहा नाज़ुक ॿुधाई पई वञे। DSP पारस बखराणी ऐं DSP ज़हूर सूमरे खे जेको आहे मथे हिसे में जेको आहे गोली लॻण सबबि हुननि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे जंहिंजे लाइ जेको आहे सिंध सरकार पारां एयर एम्बुलेंस जेको आहे कराई पई वञे जंहिंखे कराची आनियो वेंदो। तव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु जेको आहे मंछर शाह वारे इलाइक़े में मंशियात फरोश आहिनि ॾोहारी जेके वारदातुनि में मुलविस ॾोहारनि ख़िलाफ़ु SSP शिकारपुर कार्रवाई कई आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते SSP शिकारपुर ॿुधायो त ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं जेको ऑपरेशन जारी रहंदो ऐं हिन वक़्तु जेको आहे हुन ॿुधायो त 8 ॾोहारी जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। ॿियनि ॾोहारनि ख़िलाफ़ु कार्रवाई जारी आहे। जी।